औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़इन्न खैर हदीस किताबुल्लाह व खैर हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व कुल्लु शर्रिल उमूरि मुहदाथुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे हदीस। सभ खां पहिरियां हदीस चइबो छा की आहे? हदीस जी जेकी लुग़वी माना आहे उहा आहे त ॻाल्हि या ॻाल्हि ॿोल, ऐं जेकी हदीस जी इस्तिलाही माना आहे उहा आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा कौल, फ़ैल ऐं तक़रीरात। हदीस कौली छा खे चइबो आहे? हदीस कौली उन हदीस खे चइबो आहे जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा कौल, मतिलबु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कुझु चयो उनखे चइबो आहे हदीस कौली। हदीस फ़ैली छा खे चइबो आहे? हदीस फ़ैली उन हदीस खे चइबो आहे जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा एक्शन्स, फ़ैल शामिल हुजे त उनखे चइबो आहे हदीस फ़ैली। ऐं हदीस तक़रीरी छा खे चइबो आहे? हदीस तक़रीरी उन हदीस खे चइबो आहे जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं कंहिं हिकु सहाबी कुझु अहिड़ो अमल कयो हुजे या अहिड़ो कुझु चयो हुजे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ामोश रहिया हुजनि, माना उन्हनि खे इजाज़त ॾेई छॾी हुजऊं, त अहिड़ी हदीस खे चइबो आहे हदीस तक़रीरी। इन जो मिसाल आहे हिकिड़ो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं ऐं फ़जर जी निमाज़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पढ़ाए छॾी हुई। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं हिकु सहाबी 4 रकाता निमाज़ पढ़ी, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खां पुछो त उन्हनि जवाबु ॾिनो, या रसूलल्लाह, मुंहिंजी फ़जर जी सुनतूं 2 रकातूं छॾिजी वियूं हुयूं, रहिजी वियूं हुयूं, जेके मां पोइ पढ़ी। हाणे हदीस में का बि तव्हां हदीस पढ़ंदव न, सभ खां पहिरियां त हदीस जेकी आहे किथां पढ़िजे? हदीस जा जेके 2 किताब आहिनि इन्हनि में सॼियूं हदीसां, जेतिरियूं बि हदीसां आहिनि उहे सही आहिनि। हिकु आहे सही बुख़ारी ऐं हिकु आहे सही मुस्लिम। सही बुख़ारी इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह जो लिखियलु आहे ऐं सही मुस्लिम इमाम मुस्लिम जो लिखियलु आहे, ऐं इन में इनखे चइबो आहे सहीउल ऐन। ऐं सुनन अरबा, अबू दाऊद, इब्न माजा ऐं ॿिया जेके किताब आहिनि, तिरमिज़ी थी वई, त इहे शामिल आहिनि सुनन अरबा में। त हाणे कंहिं हदीस खे सुञाणण लाइ कंहिं हदीस में 2 हिसा हूंदा आहिनि। हदीस में 2 हिसा हूंदा आहिनि कहिड़ा? हिकु हूंदी आहे सनद, हिकु हूंदो आहे मतन। सनद छा खे चइबो आहे? सनद अहिड़ो सिलसिला रिजाल जेको असांखे मतन ताईं खणी वञे, मतिलबु के हुन ॿुधो हुन खां, हुन ॿुधो हुन खां। तव्हां पढ़ंदा हूंदव त अब्दुल्ला ॿुधो अब्दुर्रहमान खां, अब्दुर्रहमान ॿुधो अब्दुर्रहमान बिन असवद खां, त इनखे चइबो आहे सनद। हाणे मतन छा खे चइबो आहे? मतन उहो हदीस जो हिसो जिते सनद ख़तमु थिए ऐं मतन कलाम स्टार्ट थिए, त उनखे चइबो आहे त मतन। त हाणे असां अगरि इनखे ॾिसूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, सलू कमा रअयतुनी वसल्ली। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इन्नमल अअमालु बिन्नियात। त जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो उहो जेको आहे मतन हूंदो आहे। हाणे कंहिं हदीस खे असां कीअं सुञाणींदासीं? ऐं असांखे जेको आहे सही हदीस, सही इस्नाद हदीस ते अमल करिणो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मां जेकी सही सनद सां साबित आहे उन हदीस ते असांखे एक्शन अमल करिणो आहे। त हाणे कंहिं बि हदीस खे हिकिड़ो मिसाल जे तौर ते हिकिड़ो रिसर्चर आहे या हिकिड़ो जेको आहे उहो चाहे थो त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॿुधायल रस्ते ते हलां, त उनखे छा करणु खपे? उनखे इहे जेके आहिनि उसूल आहिनि हदीस जा, सही ऐं ज़ईफ़ हदीस जा कैटेगरीज़ आहिनि, उहे मुहद्दिसीन कराम इमाम हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी थी वियो ऐं इमाम ख़तीब बगदादी थी वियो, इमाम इब्न सलाह थी विया, इन्हनि जेके आहिनि किताब लिखिया आहिनि उसूल हदीस ते। मां तव्हांखे कंसाइज़ करे इन शॉर्ट करे ॿुधायां थो त इहे 5 शराइत कहिड़ा आहिनि। सभ खां पहिरियों आहे इत्तिसालु सनद। इत्तिसालु सनद उनखे चइबो आहे जंहिंमें सनद मुतसिल हुजे, मतिलबु के जेको रवायत करण वारो रावी आहे न, रावी उनखे चइबो आहे नेरेटर। मतिलबु मां मिसाल जी ॻाल्हि तव्हांखे का ॻाल्हि ॿुधायां थो न, त मां रावी थी वियुमि, मां का बि शइ मतिलबु कंहिंजी ॿुधायां थो त मां रावी थी वियुमि, रवायत कयां थो मां, उनखे चइबो आहे रावी। मतिलबु रवायत करण वारो बराह रास्त पाण पंहिंजे रवायत करण वारे खां ॿुधे,
सनद मुतसिल हुजे त उनखे चइबो आहे इत्तिसालु सनद। कंहिं बि हदीस में इहो शर्त लाज़मी हूंदो आहे। कंहिं बि हदीस खे सही ऐं ज़ईफ़ चवण लाइ इहे ॿ जेके आहिनि, हिकु सनद वॾो अहम किरदारु अदा कंदी आहे, ऐं मतन त इल्ल जा इमाम हूंदा आहिनि, उहे जेके आहिनि इन्हनि जूं उहो कंदा आहिनि, ग़लतियूं वग़ैरह पकड़ंदा आहिनि, त इहे मुदरिज आहे या छा आहे। ठीकु आहे, त हाणे उन खां बाद में छा आहे, ॿी जेकी शराइत आहे ज़ब्त फिर रवात, मतिलबु उनखे रवायत यादि करण में हिफ़्ज़ो उनजो आला दर्जे जो आहे, तेज़ आहे, या उहो लिखे थो। ऐं टी जेकी शर्त आहे अदालत फिर रवात। अदालत फिर रवात उनखे चइबो आहे हदीस खे रवायत करण वारो रावी जेको आहे उहो आदिल हुजे, उहो दीनदार हुजे, उनजो कैरेक्टर आला क़िस्म जो हुजे, त उनखे चवंदा आहियूं असां अदालत फिर रवात। उन खां बाद में अदम इल्लत। इल्लत छा चइबो आहे त हदीस में का मतिलबु ख़ुफ़िया अहिड़ो ऐब हुजे जेको असां नथा सुञाणे सघूं। उहे माहिरीन फ़न इल्लत जा इमाम दारुल कुतनी थी वियो, इमाम बुखारी थी वियो, इमाम अबू हातिम राज़ी थी वियो, इहे पकड़ंदा आहिनि। उन खां बाद में अदम शुज़ूज़। अदम शुज़ूज़ उनखे चइबो आहे त जेको हदीस खे रवायत करण वारो रावी सिक्का राविन जी मुखालफ़त करे या पाण खां औसत राविन जी मुखालफ़त करे, उनखे शाज़ रवायत चइबो आहे। त अगरि इहो जेको आहे उसूल पूरो नथो थिएसि त उनखे शाज़ रवायत चवंदासीं असां। इहे 5 अगरि शराइत कंहिं हदीस में पूरा था थियनि त असां उनखे चवंदासीं त इहा हदीस सही आहे। अगरि नथा थियनि त असां उनखे चवंदासीं त हदीस जेकी आहे ज़ईफ़ आहे, ऐं असां उन ते अमल न कंदासीं। उन खां बाद में जेको आहे हदीस जी सनद जे एतबार सां, ऐं हदीस जेकी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी मुहद्दिसीन कराम ऐं 3 हदीस जा कैटेगरीज़ में ॿुधायूं आहिनि। हदीस मरफ़ू। हदीस मरफ़ू उन हदीस खे चइबो आहे जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजा कौल फ़ैल ऐं तक़रीरात अची वञनि। हदीस मक्तूब उनखे चइबो आहे जंहिंमें तबई ताबीन ऐं तबई ताबीन जा कौल फ़ैल ऐं तक़रीरात अची वञनि। हदीस मौक़ूफ़ उनखे चइबो आहे त जंहिंमें सहाबी जा कौल फ़ैल ऐं तक़रीरात अची वञनि, उनखे चइबो आहे हदीस मौक़ूफ़। ऐं उन खां बाद में इल्म रिजाल हूंदो आहे। इल्म रिजाल उनखे चइबो आहे राविन जी ज़िंदगियुनि ते हिकु मतिलबु इल्मु। ठीकु आहे, उहो मुहद्दिसीन कराम इमाम हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी बि लिखियो आहे, ऐं काफ़ी सारा आहिनि, ऐं उन्हनि जेको आहे उहो राविन ते कलाम कयो आहे। जरा ऐं तदलील थींदी आहे। जरा चइबो आहे त कंहिं जा ऐब ॿाहिरि कढणु त हे कज़ाब आहे, हदीस जी फील्ड में हे कज़ाब आहे, हिन जो हाफ़िज़ो तेज़ न आहे, त उनखे चइबो आहे जरा। तदलील ईअं चइबो आहे त उनजी ख़ूबी बयानु करणु, त फॉर एग्ज़ाम्पल हे रावी जेको आहे सिक्का आहे, हे यादि करण में तमामु मतिलबु बहितरीनु आहे, ऐं हिन जो कैरेक्टर जेको आहे ॾाढो VIP आहे। उन खां बाद में जेकी आहे हदीस जेकी हूंदी आहे उनखे अगरि 2 शराइत पूरा था थियनि, कहिड़ा, ज़ब्त फिर रवात ऐं अदालत फिर रवात। अगरि कंहिं रावी में इहे 2 शराइत पूरा थियनि था त असां उनखे चवंदासीं उहो सिक्का रावी आहे। ठीकु आहे, उन खां बाद में हदीसनि जी सही ऐं ज़ईफ़ जा बि क़िस्म आहिनि। सही लिज़ाती आहे, सही लिगैरी आहे, हसन लिज़ाती आहे ऐं हसन लिगैरी आहे। ऐं उन खां बाद में जेको आहे मुरसल रवायत, मक़तू रवायत ऐं काफ़ी सारा मतिलबु हुअनि, लेकिन इहे डीप में आहिनि। अगरि तव्हां वधीक हिनखे स्टडी करणु चाहियो था त तव्हां शरह नुक़्तुल फ़िक्र पढ़ो इमाम हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी जो, ऐं इख़्तिसार उलूम हदीस पढ़ो, ऐं ॿिया जेके आहिनि असाबुल हदीस पढ़ो। असाबुल हदीस अगरि तव्हां किताबु पढ़ंदव त उहो एतिरो बहितरीनु किताबु आहे, तव्हांखे हदीस जी अहमियत ख़बर पवंदी त तदवीनी हदीस कीअं थी